सखरण मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर मीर मोहम्मद कीरियो मूजिब सिंध यूनाइटेड पार्टी के मरकजी अगवान फलकशेर ओडेसी सदर कासिम सुमरो और साजिद हुसैन कीरियो से गड हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे गवर्नमेंट पारा जारी कल एजुकेशन मुलाजमन जा बैलेट पेपर जो पोस्ट जरिए हर मुलाजिम के दरवाजे ताईं पहुंचाया वेंदा आहिनि। पताल के एजुकेशन ऑफिसर पीपल्स पार्टी के उम्मीदवार की वंगार वहंदे पोस्ट ऑफिस में बैलेट पेपर ऑफिस खड़ी आयो, जिते उन्होंने पोस्टल लिफाफन के फाड़े बैलेट पेपरन ते मुलाजमन की कूड़ियों सहियों करे पीपी जे उम्मीदवार के हक़ में वोट विझी छड़ियो है। जिते कुछ उस्तादन अड़ी तस्दीक कंदे असांजे बैलेट पेपरन ते कूड़ियों सहियों करे असांजे वोट जो नाजायज़ इस्तेमाल किया वियो है। हुन चयो असांखे अड़ी खबर मिलण ते टीओ ऑफिस पहुतासीं तो ऑफिस जो अमलो फरार थी वियो ऐं फाटल बैलेट पेपर उते मौजूद हुआ। हुन चयो असां इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ऐं DRO खां मुतालबत कयूं त टीओ सखरंड जेको पीपल्स पार्टी जो मददगार थी करे कम करे रहियो आहे उनखे फौरी तौर ते मुअत्तल करे कानून जी भञ कड़ी करण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो वञे। हुन वधीक चयो त बैलेट पेपर हर मुलाज़िम खे ज़ाती तौर ॾिना वञनि ऐं जेके बोगस तरीक़े सां इस्तेमाल कया अथनि उहे रद्द कया वञनि। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो।